अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधु मीडिया नेटवर्क ऐं रेडियो सिंधरंग कैलगरी तां मां तव्हांजो होस्ट आहियां मशहूद काज़ी। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां सां गॾु सिंध जी तमामु सुरीली फ़नकारा सिंध जी राणी सनम मारवी असां सां गॾु आहे। अदी अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम अदा। अदी ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे हिते कैलगरी में पंहिंजे शहर में ॾिसी। थैंक यू अदा, मूंखे बि ॾाढी सुठी ख़ुशी लॻो त नंढो सिंध हिते आहे कैलगरी में। माशाअल्लाह, ॾाढियूं तव्हां खां असांखे सुठी मोहबत मिली, ॾाढो सुठो वक़्तु तव्हां सां गॾु गुज़रियो। ऐं पहिरियों दफ़ो तव्हां कैनेडा में आया आहियो मुंहिंजे ख़्याल में। अदा सेकंड टाइम आई। सेकंड टाइम, अच्छा। त तव्हां कीअं हिन असांजे इलाइक़े खे ॾिठो? तव्हां वैंकूवर में बि विया, कैलगरी में बि रहिया, कीअं तव्हांखे पंहिंजो ओवरऑल ट्रिप? ब्यूटीफुल, ॾाढी कैलगरी त मतिलबु कैनेडा में मतिलबु कैलगरी ही सिटी मूंखे लॻो ॼण जन्नत आहे। ज़बरदस्त। ऐं हुन खां वधीक जन्नत इहा लॻी त मुंहिंजा सिंधी आहिनि हिते सभु। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं असांजे सिंधी दोस्तनि में एॾो त जज़्बो हो तव्हां सां मिलण जो, इश्तियाक यस मां पाण ॾिठो बिल्कुलु। अॼु बि असांखे कई फ़ोन कॉल्स वग़ैरह घर जी स्पेस जे करे यकीनन सभिनी दोस्तनि खे कोन अकोमोडेट करे सघियासीं, लेकिन ॾाढो दोस्तनि जी ख़्वाहिश हुई तव्हां सां मिलण जी। ऐं तव्हां माशाअल्लाह तव्हां तमामु घणो मशहूरु आहे तव्हांजो आवाज़ु। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जेका गायकी जेका आहे सा बाक़ाइदा का ट्रेनिंग वरिती आहे या ही ख़ुदादाद फ़न आहे जेको तव्हांखे अची वियो आहे? बिल्कुलु मां बाक़ाइदा ट्रेनिंग वरिती आहे पंहिंजे बाबा फ़कीर गुलाम रसूल खां ऐं उस्ताद फ़तेह अली ख़ान खां, उस्ताद मजीद ख़ान, उस्ताद अली नवाज़ ख़ान, घणा उस्ताद आहिनि मुंहिंजा जिन खां मां सिखिया पई थी अञा बि। अच्छा माशाअल्लाह। सिंध जी हिकिड़े नंढड़े शहर जी हिकिड़ी मासूम छोकिरी जेका शादी करे पंजाब में वई ऐं हिकिड़े सुठे मज़हबी घराणे में शादी करे पए थी, उन खां वठी तव्हांजो कामयाबी जो जेको ही सफ़र ऐं अॼु अलाह जंहिं मंज़िल ते तव्हांखे पहुचायो आहे, कीअं था ॾिसो? ॾाढो सुठो आहे। ऐं मां त पंहिंजी ज़िंदगी में जेतिरा कुझु बि थियो आहे मौज़ात थी थिया आहिनि ऐं ॾाढो पंहिंजे रब खे क़रीब ॾिठो आहे ऐं अलाह जूं वॾियूं महिरबानियूं रहियूं आहिनि हमेशह मुंहिंजे मथां, मूं मिसकिन ग़रीब गुनहगार जे मथां, ऐं ईअं ई अलाह साईं जी बाज हुजे मुंहिंजे मथां। माशाअल्लाह माशाअल्लाह, अलाह तव्हांखे अञा वधीक तरक़ियूं ॾे, कामयाबियूं ॾे। महिरबानी। अदी सिंध में हिकु सुवालु बार बार असांखे दोस्तनि जे तरफ़ां बि ईंदो पियो आहे ऐं असांखे बि सोच ईंदी आहे त सिंध जी जेका मूसीक़ी आहे, जेकॾहिं असां थोरो ॾिसूं था 60, 70, 80 जे ॾहाके खां, जॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं उस्ताद मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मोहम्मद जुमन, हाणे उहा मूसीक़ी आहिस्ता आहिस्ता अहिड़े कंहिं हिकिड़े डिस्को फॉर्म में जेकॾहिं तब्दील थींदी पई वञे, जिते शाह साईं जा कलाम बि जेको आहे सो बरसाति जे मौसम में ॻाया था वञनि डिस्को ते। त तव्हां जंहिं सूफ़ियाना रग खे वरितो आहे, तव्हां छा सम्झो था त इहा ई मंज़िल ईअं कंटिन्यू थियणु घुरिजे या मूसीक़ी में जेका हीअ नई जिदत अचे पई उहा जिदत वधीक सिंधी मूसीक़ी लाइ बहितर आहे? असल में जेको अॼुकल्ह असांजा सिंधी आर्टिस्ट ॻाइनि पिया था, उहो असांजा जेके पुराणा कलाम माई भागी या उस्ताद मोहम्मद यूसुफ, मोहम्मद जुमन जहिड़े तरीक़े उन्हनि ॻायो आहे उनखे कॉपी करण जी कोशिशि कनि था। ठीकु आहे, उहा महिनत कनि था, पर मां उनखे इहो चवंदसि त उनजी जेको असुलु रूप आहे ऐं असुलु जेकी उन्हनि जी शनाख़्त आहे उहा कम से कम ख़तमु न कनि, उनखे एज़ इट इज़ रहणु ॾियनि। छो जो मज़ो ऐं लुत्फ़ ऐं ॿुधंदड़ उहो ई चाहिनि था जेको असुलु माई भागी ॻायो, आयलड़ी ओलाणा। अगरि उनखे माण्हू चेंज करे उनमें डिस्को ऐं पॉप लॻाए त उहो माण्हू बिल्कुलु बि एक्सेप्ट न कंदा। हा, त उनजी जेका उहा जेका थीम हुजे थी या जेको उनजो Exactly. जेको रूह आहे उहो उन कलाम जो, जीअं शाह साईं जो आहे त शाह साईं जी वाईअ खे जेकॾहिं तव्हां उन वाईअ वारे स्टाइल में ॻायो था त हिकिड़ो तव्हांजे रूह जे अंदरि जीअं समाइजी वञे थी। पर उन ई शइ खे जेकॾहिं तव्हां डिस्को जे तरीक़े सां डांस करे ॻाईंदा त हा बिल्कुलु ॾाढो इहो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असांजे आर्टिस्टनि में इहा ॾाढी ॻाल्हि आहे, हिकु कलाम करे उन खां पोइ पंहिंजे सीनियर जी रिस्पेक्ट नथा कनि। एटलीस्ट इहो हुजे त जेके तव्हांजा सीनियर उन्हनि जी तव्हां रिस्पेक्ट कयो त अलाह से तव्हांखे अञा वधीक नवाज़ींदो, मतिलबु इहो हुजणु। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अगरि इन फील्ड में आया ई आहिनि त पोइ कंहिं उस्ताद खां सिखनि। बेशक। अदी हिकु ॿी शइ जेका ॾाढो अफ़सोसनाक बि आहे उहा इहा त असांजो सिंधी फ़नकार जॾहिं पंहिंजे उरूज ते हुजे थो तॾहिं त हर माण्हू उनजे अॻियां पोयां हले थो, पर पोइ ॾिसूं था त जीअं उमिरि वधे थी आवाज़ जी उहा जेका जेको तर्ज़ आहे उहो घटिजो थो वञे, उन्हनि फ़नकारनि खे बिल्कुलु नज़रअंदाज़ थो कयो वञे। तव्हांजो अहिड़ी हालत थी थिए जो जॾहिं उहो मौत जे घड़ीअ ते पहुचनि था तॾहिं हिकिड़ी कसम पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारे मरी था वञनि बेनाम थी। तव्हां छा था सम्झो त इहो असांजो मुआशरती अलमियो आहे? जे कम जा वॾा उस्ताद आहिनि पर उनखे ओड़े तरीक़े सां
एज ढलिजी थी वञे, उहो प्रोटोकॉल नथो मिले, त उन जे लाइ हुकूमत कुझु अहिड़ो करे जो एटलीस्ट हू बीमार थी वञनि, उन्हनि जूं जेके दवायूं ऐं उन्हनि जी जेको ट्रीटमेंट आहे उहा सुठनि अस्पतालनि में ठहे। उन्हनि जे लाइ पर कल्चर डिपार्टमेंट मां हिन ते इनशाला जल्दी कमु कंदसि, ऐं मां हिन ते हिकु अहिड़ो चैरिटी प्रोग्राम पूरी दुनिया में कंदसि पंहिंजनि सिंध जे आर्टिस्टनि जे लाइ। ॾाढो सुठो आदि, इन जी तमामु सख़्त ज़रूरत आहे। ज़रूरु मां ज़रूरु चैरिटी कंदमि, ऐं उहो इन जे लाइ कंदमि त असांजा जेके आर्टिस्ट आहिनि जेके पाकिस्तान में उन्हनि जो इलाजु नथो थी सघे, त भले उहे अमेरिका लंडन जेके असांजा वॾा मुल्क आहिनि, कंट्रीज़ आहिनि, उन्हनि में बि उहे ट्रीटमेंट कराइनि, ऐं मां इहो कमु ज़रूरु कंदसि जल्दी। माशाअल्लाह। आख़िरी सुवाल जी, त तव्हांजी माशाअल्लाह तमामु सुहिणी फैमिली आहे, तव्हांजो तमामु प्यार करण वारो हस्बैंड आहे, तव्हांजा बचड़ा आहिनि, ऐं तव्हां फ़न जे हिकिड़ी सुठी बुलंदीअ ते माशाअल्लाह पहुतल आहियो। छा था ॾिसो त जॾहिं तव्हां 60 सालनि जा हूंदा तॾहिं तव्हां कहिड़े मक़ाम ते हूंदा? इन ई ॻाइण में तव्हां कंटिन्यू रहंदा, या तव्हां पंहिंजूं फैमिली मसरूफ़ियात वधाए ऐं ॻाइण खां कोई स्टेज मथां अची वञे जंहिंमें किनारा कश थियो? लेट्स सी। हाली त मां सोचां थी त मां हिन कम खे कंदसि, पर मुंहिंजी धीउ वॾी थिए थी, उन ते मुंहिंजो वधीक ध्यानु आहे, ऐं मां सोचां थी त उहो पंहिंजी ज़िंदगीअ में वधीक तरक़ी करे। सो लेट्स सी। हिन फील्ड में मुंहिंजी सूफ़ी कलाम जी ज़रूरत बि आहे, पर वक़्त सां ख़बर पवंदी। फ़न सां मोहबत तव्हांजी जेका आहे सा यकीनन अनमोल आहे, ऐं तव्हांजे आवाज़ में ख़ुदा उहा ताक़त ॾिनी आहे जो परे परे ताईं इंसान जी जेको रॻूं हूंदियूं आहिनि उन्हनि में सराहियत जेको आवाज़ कंदो आहे उहो करे थो। असांजी दुआ आहे त अलाह तव्हांखे अञा वधीक तरक़ी ॾे, कामयाबी ॾे। वेंदे वेंदे शाह साईं जो का हिकिड़ो अखर अगरि कुझु वाई गुनगुनाए वञो त? माई भागी जी थी ॿुधाए। माई भागी ॿुधाए। आयलड़ी ओलाणा ॾिना थे जी जल माओलाणा, मारुन मोकिलिया मूं थे ॿुधा आयलड़ी ओलाणा, आयलड़ी ओलाणा ॾिना थे जी जल माओलाणा, मारुन मोकिलिया मूं थे ॿुधा आयलड़ी ओलाणा। वॾी महिरबानी अदी सनम मारवी असां सां गॾु हुई दोस्तो। उमेद तव्हांखे अदी सां असांजी ॻाल्हि ॿोल पसंदि आई हूंदी। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। पंहिंजे होस्ट ऐं दोस्त मशहूद काज़ी खे इजाज़त ॾिजो। साथ सलामत, सिंध सलामत।